अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम वैचारियों में मां आहियां जो मेज़बान जावेद उस्मान बजराणी। असां सां शरीक गुफ्तगू आहिनि जमात इस्लामी जा सूबाई अॻवाण मौलाना अब्दुलहफीज़ बजराणी, सेक्शन SHO रफीक खीड़ो साहब ऐं मग़वी अब्दुलहफीज़ बजराणी जो नथार बजराणी। असीं हिन प्रोग्राम में गुफ्तगू कंदासीं मग़वी अब्दुलहफीज़ बजराणी जे हवाले सां, जंहिंखे अॻवा ते 21 ॾींहं गुज़री चुका आहिनि। हिन वक़्तु ताईं जेको मग़वी बाज़ियाब न थी सघियो आहे। असां मग़वी जे वारसनि ऐं जेको आहे हर जी पुलिस ऐं जेको असांजो इलाइक़े जो समाजी ऐं सियासी अॻवान आहे जमात इस्लामी जो सूबाई अॻवान मौलाना अब्दुलहफीज़ बजराणी, उहो हिन मग़वी जेको वाक़ियो आहे ऐं जेके हुनजे बाज़ियाबी लाइ एहतिजाज कया पिया वञनि उन्हनि जी अॻवानी करे रहियो आहे, उन खां असां जेको आहे हिन वाक़िए जी आगाही वठंदासीं। सभ खां पहिरियां मां मग़वी जे भाउ नथार खां पुछा कंदुसि त मग़वी खे अॻवा ते केतिरा ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं पुलिस मग़वी जी बाज़ियाबी लाइ कहिड़ा क़दम खयां आहिनि। नथार थोरो असांखे आगाह कजो। पर अॼु मग़वी खे तकरीबन 3 ॾींहं थिया, हिमत हाणे कुझु बि न थियो आहे। त हिन असां रोड बि बेला करायोसीं सेक्शन बदलदारी ते, ऐं हुन खां बाद हिन जेको खोसो साहिबु हुयो हिमत हाणे हुन खां असांजी माफ़ी कोन कई। ऐं माशाअल्लाह असांजो अची आहे खीड़ो साहिबु, वधि में वधि कोशिशि कयूं बि था, इंशाअल्लाह असां हुन ते मुतमिन आहियूं। अच्छा रफ़ीक खीड़ो साहिबु, असां आवाज़ रुख कंदासीं। तव्हांजी जेको आहे डिस्ट्रिक्ट ठाणे ते तैनाती कुझु ॾींहं पहिरियां थी आहे ऐं असांखे बि इहा मालूमात मिली आहे तव्हां हिन केस खे जेको आहे त सीरियसली वरितो आहे। अवां जेको आहे कोशिशूं शुरू करे ॾिनियूं आहिनि मग़वी जी बाज़ियाबी जे हवाले सां। अवां केतिरा पुरउमीद आहियो ऐं जेके तव्हां 2 ॾींहंनि खां वठी कोशिशूं करे रहिया आहियो ऐं केतिरे हद ताईं तव्हांजी कोशिशूं कामयाबु रहियूं आहिनि? हाँ, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जावेद भाउ, बिल्कुलु मुंहिंजी पोस्टिंग में 3 ॾींहं थी आहे बी सेक्शन थाणे ते। जेको आहे SSP साहिबु ऐं रियाज़ मलिक साहिबु, DIG साहिबु लाड़काणा, उन्हनि हिदायतूं ॾेई करे असांखे सम्झाए करे मोकिलियो आहे, टारगेट ॾेई करे त इहो मग़वी बाज़ियाब करायो। मां परतूं आमद कराई आहे, पर जेके वरिता आहिनि जांच दूत कई आहे। अॻ में त जेको SHO साहिबु हुयो उन सुठो कमु कयो, कम खे जिते पहुचायो उतां असां इंशाअल्लाह शुरू कयो आहे कम खे। असां पंहिंजी कोशिशि सां जेको बि हलिया आहियूं 2 ॾींहंनि में जेको आहे जांच दूत कई आहे, जेको आहे असां तक़रीबन अधु ताईं पहुची चुका आहियूं। ईअं सम्झो अलाह कंदो टारगेट मां ज़ाहिर करे वेंदुसि ऐं उमेद करे सघंदा फरियादी ते इंशाअल्लाह उन्हनि खे मग़वी जेको अब्दुलहफीज़ जल्द खां जल्द बाज़ियाब कराईंदा। अलाह कंदो असांजी कोशिशि हूंदी कि ईद मालका सां करे थी आई आहे। ऑफिसरनि जो बि इहो ई हिदायत आहे बाबा जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे मग़वी खे। उमेद आहे त इंशाअल्लाह जेको आहे मालकनि खे जल्दी ख़ुशख़बरी ॾींदासीं, बाज़ियाब कराईंदासीं पंहिंजे बचनि सां। अच्छा, असीं हाणे रुख कंदासीं जमात इस्लामी जे सूबाई अॻवान मौलाना अब्दुलहफीज़ बजराणी ॾांहुं। साईं जन ऐं हिन मग़वी जी बाज़ियाबी जे हवाले सां जेके बि धरना लॻनि था या DIG साहिब सां मिलणो पवे थो या SSP जैकबाद सां मुलाक़ातूं करणी पवनि थियूं, साईं मग़वियुनि जे वारसनि सां पेश आहे ऐं अॻियां आहे, हुनजी अॻवानी करे रहियो आहे। मुल्क साहिबु, अवां हिन वाक़िए बाबति असांजी जेकी ॾेढियन न्यूज़ व्यूअर्स आहिनि उन्हनि खे तव्हां जेको छा ॿुधाईंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी DTN जावेद भाई जी, तव्हां करंट इश्यूज़ ते असांखां मालूमात वरिती आहे। बुनियादी तरह असांजो इलाइक़ो करमपुर न्याय पीसफुल ऐं अमन पसंद इलाइक़ो आहे। मां सम्झां थो असांजे इलाइक़े खे कुझु अर्से खां कुझु मख़सूस माण्हुनि टारगेट बनायो आहे ऐं बदमनी जो हिनखे मर्कज़ बनाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त कुझु अर्से अॻ में जाफ़री बिरादरी जा माण्हू खॼी विया, हुन खां पोइ वरी बजराणी नौजवान खॼी वियो, वरी हुन खां बाद चाचर बिरादरी जा 2 नौजवान खॼी विया। यानी कंटिन्यू पे दर पे असां महसूसु कयूं था त करमपुर ऐं हुन बस गिरदारी खे हू टारगेट करे रहिया आहिनि ऐं असां महसूसु कयूं था त इनखे संजीदगी सां वरितो वञे। इन सिलसिले में मुंहिंजी मुलाक़ात DIG लाड़काणे साहिब सां बि तफ़सीली मुलाक़ात थी चुकी आहे। हू बि ॾाढो फ़िक्रमंद आहे। बाद ऑफिसर हू चए पियो जेके आउं न जाइ ते हुजाइनि शायदि घणो कुझु करे ॾेखारियां,
पर छा कयूं त SSP साहिबान जो तकरर आहे मुंहिंजे रस न आहे ऐं ज़ाहिर आहे हिन जेका सियासी गवर्नमेंट आहे उनजे हथ आहे। असां महसूसु कयूं था असां वटि जेके SSP साहिबान आहिनि ख़ासि तरह सां जेका बि SSP उनजी शायदि इंट्रस्ट इन ॻाल्हि सां आहे त ॾेखाणी साहिबान कीअं राज़ी रहनि, उनजो अमन सां को तालुक न आहे। हक़ीक़त इहा आहे त उनजे किरदारु उनजे रोल हिकु ॾींहुं थी चुका आहिनि उन नौजवान खे अॻवा थिए। असांखे उनजे किरदार खां उनजे रोल खां इंतिहाई मायूसी महसूस थी। बाक़ी जेसिताईं खेड़े साहिब जो तालुक आहे, खेड़े साहिब ताज़ो आयो आहे, असांखे उमेदु आहे उहो बहादुर ऑफिसर आहे ऐं उहो वाक़ई संजीदगी सां हिन मसइले खे ॾिसी रहियो आहे, पहिरें ॾींहं खां वठी करे उहो कोशिशि करे रहियो आहे। असांखे उमेदु आहे उहो खेड़ो साहिब ई कुझु करे सघंदो ऐं बाक़ी ओवरऑल जेको आहे उहो पुलिस जो रोल असांखे सुठो नज़र नथो अचे ऐं हक़ीक़त इहा आहे पुलिस पंहिंजे असुल कम खे छॾे करे ॿिए धंधे सां लॻी वई आहे। जॾहिं उहा ॿिए धंधे सां लॻंदी उहा भुतारनि जी आहे ख़ासि तरह हुन इलाइक़े जे MPS MNS खे राज़ी करण जी कोशिशि कंदी त पोइ ज़ाहिर आहे पंहिंजो असुल कमु थी वेंदो। असांखे उमेदु आहे त खेड़ो साहिब कोशिशि कंदो ऐं फौरी तौर ते नौजवान खे बाज़ाब कराए। मग़वी जेको आहे अब्दुल हफीज़ ॾियाणी जे भाउ नثار अहमद SHO सेक्शन रफीक खेड़ो ऐं असांजे इलाइक़े जो जमात اسلامي जो صوبائي اڳواڻ مولانا عبدالحفيظ ॾियाणी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मग़वी जे भाउ उमेद कई SHO रफीक खेड़ो मां ऐं साॻी तरह मोलाना अब्दुल ॾियाणी बि जेको आहे त SHO रफीक खेड़ो मां काफ़ी उमेदा रखी वेठो आहे। उनजो चवणु हो त रफीक सुठो ऑफिसर आहे ऐं मग़वी खे जेको आहे जल्द बाज़ाब कराईंदो। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।